अस्सलाम वालेकुम साथियों। अॼु जी सिंधियत जी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जी हफ़्तेवार दस्तूरी गॾिजाणी थी ऐं अॼोकी हिन दस्तूरी गॾिजाणी में असांजे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुटाई रहमतुल्लाह अलैह जो बहितरीन पार्को मतलब रफ़ीक़ लगारी साहब शाह साईं जे रिसाले मां शींहं केदार जो भलोड़ बैत पढ़ी उन जी सम्झाणी ॾेई रहियो आहे। अचो त ॿुधूं। साईं अॼु पाण जेको बैत पढ़ंदासीं उहो बैत सुर शींहं केदारे मां हिकिड़ो पढ़ूं था। इहो नई ॻाल्हि बि आहे ऐं सम्झो पाण हिनखे सम्झी वठूं। लतीफ़ जेके किरदार खणे थो उहे जेतोणीक जीवत जा किरदार बि हुजनि था ऐं निबातात जा किरदार बि हुजनि था, पर बुनियाद जेको हुनजो फोकस थियल आहे सो आहे माण्हू सां। उहे शयूं माण्हू सां रिलेटेड आहिनि, माण्हू सां ताल्लुक़ रखनि। हाणे जेको पाण शींहं केदारे जो बैत पढ़ूं था इन मंझि ॿिनि पखियुनि जो ज़िक्र आहे ऐं उन ॿिनि पखियुनि जी जेका ख़सलतूं आहिनि इहे भेट वरी माण्हू सां कजनि थियूं। त कंहिं किरदार सां जेकॾहिं लतीफ़ मुखातब थिए थो त हुनखे हिदायत थो करे थो त तोखे ही कमु करणा आहिनि। हाणे उहो पाण अचूं था, हिन में ॿ पखी आहिनि, उहे ॿिनि पखियुनि खे माना भेट ॾिए थो माण्हुनि जे ख़सलतनि सां। हिकिड़ो पखी आहे शाहबाज़, जेके बाज़ बि चऊं था पाण, ऐं ॿियो पखी आहे गिझ। ॿिन्ही जी शक्ल तक़रीबन मिलंदड़ जुलंदड़ आहे, पर ॿिन्ही जूं ख़सलतूं मुख़्तलिफ़ आहिनि। ॿिन्ही जा जेके गुण आहिनि या उन जा अवगुण जेके बि आहिनि उहे मुख़्तलिफ़ आहिनि। बाज़ जी जेका ख़सलत आहे उहो परायो शिकार कॾहिं बि कोन खाईंदो आहे। उहो पंहिंजो शिकार पाण करे पोइ खाईंदो आहे ऐं जेको ताज़ो बि खाईंदो आहे। ढूंढ पियल उहो कतई कोन खाईंदो, ॿिए जो कोन पाईंदो आहे। उनजी इहा ख़सलत आहे, उहो पंहिंजो शिकार पाण ॻोल्हे खाईंदो, बुख पियो मरंदो पर ॿिए जे शिकार खे हथु कोन विझंदो। इहा उनजी ख़सलत आहे। ॿिए नंबर ते हू जंहिंखे बि ताड़ींदो ऐं उनखे ज़रूरु उहो हासिल कंदो, छो जो हुनजो माना जेको माना परवाज़ जेका न सवा तेज़ आहे। कंहिंखे बि ताड़ी ऐं यकदमि हुनखे वञी झड़पींदो, इहा बि हुनजी ख़ासि ख़सलत में शुमार आहे। ऐं टे नंबर ते ॿिए जो शिकार थियल हू कोन खाईंदो, इहा बि जेका आहे सा हुनजी वॾे में वॾी ख़सलत आहे। ॿिए जी मारियल शइ ही विझड़ी कोन हूंदो, भली भाउ तोखे तूं वञी ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। गिझ जी जॾहिं इहा ॻाल्हि करे, गिझ ढूंढ पुराणो पियल हूंदो, धप कयल हूंदो, उनखे वञी हू खाईंदो, पोइ गिझ पखी जेको बि आहे। हाणे इहा खणी थो अचे लतीफ़ उन किरदार सां मुखातब थो थिए त खण बोराओ बाज़ खे। बोराओ चइबो आहे ॼाण सुञाण वारो, राह जो माना वाक़ुफ़कार ऐं रहबर रहनुमा, इहे सभु हुन में मानाऊं अचनि। खण बोराओ बाज़ खे गिझ मगरे लाए। गिझ खे वेझड़ो न वञ, गिझ खे माना तूं भाकर बि न पाए, गिझ जे वेझड़ो बि तोखे वञिणो न आहे। बाज़ तोखे जेको आहे सो इहो वाक़ुफ़कार जेको आहे न, इनखे तोखे माना रहनुमा करणो आहे, रहबर करणो आहे, पोइ जेॾा बि तोखे वठी वञे थो। इन जी ख़सलत तमामु कामयाबु आहे। खण बोराओ बाज़ खे गिझ मगरे लाए। हाणे सॼो फोकस गिझ खे कयो त गिझ जी हालत कहिड़ी थींदी आहे। खण बोराओ बाज़ खे गिझ मगरे लाए, आहे इन अंधीअ जी जीफ़े पासे जाइ। जीफ़ो चइबो आहे ढूंढ खे, जेको धप कयल हूंदो आहे या को जानवर मरी वेंदो आहे, इनखे जीफ़ो चइबो आहे। आहे इन अंधीअ जी जीफ़े पासे जाइ, खाज उहो ई खाए हू जो कूत किलाब जो। किलाब चइबो आहे कुते खे, जेको कुता खाईंदा आहिनि न, ही गिझ जो खाज बि इहो ई इन क़िस्म जो ई आहे। खाज उहो ई खाए हू जो कूत किलाब जो। सो माना त तूं इन गिझ खे वेझो ई न, गिझ जो माना गंद में हथ विझण, तोखे इहो त रहनुमा खपे ई न। तोखे रहनुमा उहो खपे जेको माना पंहिंजी मारे, पंहिंजो शिकार करे
पर जेकॾहिं उहो शिकार उनखे नथो लॻे त उहो बुख ते बि वेठो आहे, पर कंहिं ॿिए जो शिकार खाइण लाइ तयार ई कोन्हे को। इहा उनजी ख़सलत आहे। सो इहा तमसील सॼी माण्हू सां ॾिनल आहे त माण्हू खे माण्हू बि अहिड़ो रहनुमा कर भेण, हर ग्रुप कंहिंजो हर ग्रुप खाधल पीतल जेको आहे सो उहो त भली पियो, हुनजी मर्ज़ी आहे। हिन में बर्दाश्त बि हुजे न, कुवत बर्दाश्त हुजे, भली बुख में बुख मरे पियो पर उहो पंहिंजी ख़सलत न छॾे ऐं उहो रहनुमा खपे। हाणे वरी पाण दोबारा पढ़ूं था, बैत सम्झो पोइ पाण वाइंड अप कयूं था। खण बोराऊ बाज़ खे ॻिझ मां ॻरे लाइ, आहे इन अंधीअ जी जीफे पासे जाइ, खाज उहो ई खाए हू जो पूत किलाब जो। महिरबानी।